वालेकुम साथियों, आऊँ आहियां साफ़ी अहसान गबोल गरी चाकर जो इन वक्त मौजूद आया गरी चाकर जो वेझो लुंड मैरिज में जेके चूंडियो नुमाइंदा PSV मोहम्मद बख्श खान मार असां खां वोट वठी करे असांजी ज़मीन के नुक़सान ॾेई करे पंहिंजो रस्ता मथे करे करे पंहिंजो ॿोध जी बचण जे लाइ मथे कई विया आहिनि। रस्ता तयारु न थिया आहिनि। चूंडियो नुमाइंदनि जा अचो था तव्हांखे पोल पधरो ॾेखारियूं। तव्हांजे चूंडियो नुमाइंदड़ खां सची ॻाल्हि ॿुधायो, केतिरा जरवार खां वठी फार्म तक दूधू वैसा हर ज़मीन के नुक़सान ॾेई विया आहिनि ऐं रस्ता ठाहिण जो को नालो बि न आहे। केतिरा ई रस्ता मथी करे छॾिया आहिनि पर रस्ता अञा तक तयारु न थी करे आहिनि। छो